पीरगोठ मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त म्यूनिसिपल कमेटी जी नाअहली सबबि शहर गंदगी जे लपेट में अची वियो आहे। शहरी सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। शहरियुनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जॾहिं खां एडमिनिस्टर इमरान सियाल आयो आहे, शहर तबाही जे वर थी वियो आहे। निमाज़ी स्कूल जा ॿारड़ा मरीज़ इंतहाई परेशान। इन वधीक ॿुधायो त एडमिनिस्टर इमरान सियाल ते कोर्ट ॾिजी ऐं राणीपुर म्यूनिसिपल कमेटी जो कूड़नि बिलनि जा केस दाख़िल आहिनि। एडमिनिस्टर इमरान सियाल ऑफिस ऐं शहर जूं ज़िम्मेवारियूं छॾे करप्शन जे केस में सखर हाई कोर्ट ऐं कराची जी कोर्ट जा चक्कर काटण लॻो आहे। बस वारनि खे अपील थी कजे त नाअहल ऑफिसर खे हटाए शहर खे बचायो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।